नौशरो फ़िरोज़ रुत बहार ते गुलनि जी अहमियत ऐं माहौलियाती तब्दीली बाबति नौशरो फ़िरोज़ जे पब्लिक पार्क में सेमिनार। रिपोर्ट मूजिबि बहार जी मौसम शुरू थींदे ई गुलनि खे गुलज़ार बणाइण ऐं नवां ॿूटा पोखण वारो सेमिनार नौशरो फ़िरोज़ जे ख़ूबसूरत पार्क में मुनक़िद थियो, जंहिंखे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर मोहम्मद ताशफीन आलम चयो त वण इंसानी ज़िंदगी ऐं माहौलियाती तब्दीली ते हबकार पैदा करण लाइ हिकु अहम किरदारु अदा कनि था। हुननि चयो त माहौलियाती तब्दीली सबबि दर्जा हरारत वधी रहियो आहे। हुननि चयो त पब्लिक पार्क में मां 10 ॿूटा पोखे हिन रुत बहार जो आगाज़ करे रहियो आहियां ऐं उमीद थो कयां त हर शागिर्द 10 ॿूटा पोखींदो त पूरो ज़िलो नौशरो फ़िरोज़ गुलज़ार थी वेंदो ऐं माहौलियाती गदिलाण पिणु घटि थींदी। उन मौक़े ते शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर अमानत अली जलबाणी, कामरान खान बोहियो, डॉक्टर कमल नाज़िम, असदुल्ला तुनियो समेत ॿियनि पिणु ख़िताब कयो, जॾहिं त आयल महिमाननि जे पब्लिक पार्क अचण ते नवीद अहमद तगर ऐं ॿियनि संदनि आजियां कई। रिपोर्ट मंसूर मलिक, ब्यूरो चीफ, नौशरो फ़िरोज़।